सखर IBA जे पहिरें इजलास में जोड़ो थियो आहे। टेस्टिंग सर्विस जे सेक्रेटरी इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। IBA सखर जे VC आसिफ अहमद शेख जी सदारत हेठि इजलास दौरान इख़्तियारनि में ॾंदचक आसिफ अहमद शेख ते ऑफिसरनि खे गार गंद ऐं मथनि गिलास ऐं कप उछलाइण जो इल्ज़ाम आहे। सेक्रेटरी टेस्टिंग सर्विस सचानंद सोलंकी इस्तीफ़ा ऐं वाक़े बाबति रिपोर्ट अख़्तियारनि ॾांहुं उमाणे छॾी। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सखर IBA जे पहिरें इजलास में जहिड़ो टेस्टिंग सर्विस जे सेक्रेटरी इस्तीफ़ा ॾेई छॾी। IBA सखर जे VC आसिफ अहमद शेख जी सदारत हेठि इजलास दौरान इख़्तियारनि में ॾंदचक थिया। अहम ख़बर आहे सखर खां। सखर IBA जे पहिरें इजलास में जोड़ो थियो आहे। टेस्टिंग सर्विस जे सेक्रेटरी इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे, जॾहिं त आसिफ अहमद शेख ते ऑफिसरनि खे गार गंद ऐं मथनि गिलास ऐं कप उछलाइण जो इल्ज़ाम आहे। सेक्रेटरी टेस्टिंग सर्विस सचानंद सोलंकी इस्तीफ़ा ऐं वाक़े बाबति रिपोर्ट इख़्तियारनि ॾांहुं उमाणे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं स्पेशल रिपोर्टर खां। मुबीन मक्सी लाइन ते मौजूदु आहे। जी मुबीन, कहिड़ा तफ़सील आहिनि? अॼु बिल्कुलु ही मेडिकल टेस्ट कीअं वठिजे उन सिलसिले में जेको सो IBA सखर हवाले इल्ज़ाम कया त IBA सखर जेका मेडिकल जी टेस्ट आहे उहा वठंदी। मेडिकल टेस्ट वठण जे लाइ पहिरियों इजलास सखर IBA में थियो आहे। पहिरियों इजलास थी जेको इजलास बदनज़मी जो शिकार थियो। इजलास में जेको इहो ॿुधाए थो हिन जेके गिलास ऐं चांहि जा जेके कप आहिनि उहे उछलाए हणिया विया। उन खां पोइ जेको गार्गन कई वई, जंहिंखां पोइ जेको सेक्रेटरी हो पंहिंजो IBA टेस्ट मेडिकल टेस्ट सेक्रेटरी हो पंहिंजो सचानंद सोलंकी उन इस्तीफ़ा ॾेई छॾिया। उन जेको आहे सो इहो लिखत में पंहिंजो जेको आहे सो आला अख़्तियारनि खे लेटर जारी जंहिंमें ॼाणायो त IBA सखर जो VC आहे आसिफ अहमद शेख उन इजलास में शरीक ऑफिसरनि खे जेको आहे सो जेको नाज़ेबा गाॾी ॾिनियूं आहिनि। उन खां पोइ जेके चांहि जा पाणी जा जेके गिलास हुआ उहे उन उछलाया आहिनि, जंहिंखां पोइ हुन पाण में ज़ख़्मी थी पियो। उन चयो जेको आहे सो वॾे वाक़े जेको इजलास में निकिरी वियो। सेक्रेटरी सचानंद जेको इस्तीफ़ा थी वियो आहे। टेस्टिंग सर्विस जो जेको सेक्रेटरी पारां जेको वाक़े जगह तफ़सीली रिपोर्ट आहे उहा अख़्तियारनि में जमा कई वई आहे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मुबीन अपडेट करण जे लाइ।